फिजा अलाए कहिड़ी सूरत हाल में हूंदी। संदसि इज़त महफ़ूज़ रहे शाल, हयाती ॾे ख़ैर हुजेसि। कुझु थियसि त मोला छा बचंदो। शाहिद जी बदफ़ाली आज़ार में विझी छॾियो आहे। हिकु पासे पुलिस ब्लैकमेल थी करे, ॿिए पासे आंटी इशरत पज़न थी वई आहे। फिज़ा बि किथे मोला ईअं न सोचे। न फिज़ा ईअं न सोचींदी मुंहिंजे लाइ। खेसि यकीन आहे मूं ते त मां अहिड़ी किरियल हरकत नथो करे सघां। ग़लतफ़हमी जे समुंड में लुड़ी वञे ऐं हमेशह लाइ मुंहिंजी न रहे। अलाए छो फिज़ा जे रिश्ते ते यकीन रहंदो आहे त हू छिॼी बि छिकजी ईंदी। असांजो रिश्तो टुटणो न आहे टुटणो। वालेकुम सलाम बाबा सिंह। ॻाल्हि ॿुधा, तुंहिंजो आवाज़ बुटियल बुटियल थो लॻे। ॻाल्हि छा आहे? कुझु न बाबा साईं, सही आहे मुंहिंजो आवाज़। मूंखे SSP फ़ोन कई आहे। तूं मूंखे घबरायल थो लॻी। न बाबा साईं, घबरायल त न आहियां। हा बाक़ी थोड़ी परेशानी ज़रूर आहे। पोइ मां अचां? न बाबा साईं, फ़िलहाल ज़रूरत न आहे। छोकिरी तो वटि आहे या कंहिं ॿिए हंधि? न बाबा साईं, मां त फिज़ा लाइ ईअं सोचे बि नथो सघां। सोचींदे पोइ बि ख़ैरु आहे। हूअं बि चवंदा आहिनि त उठ ऐं पुट अरडा चङा हूंदा आहिनि। चवीं त निकाह कराए छॾिजांइ। बाबा साईं मूंसां चाल खेॾी वई आहे। कंहिं चाल खेॾी आहे तोसां त कयांसि कपर जे हवाले। बाबा अहिड़ी सूरत हाल थी त तव्हांखे ॿुधाईंदुसि। जेकॾहिं छोकिरी तो वटि आहे न त वठी अची हवेलीअ में। हवेलीअ जूं दीवारूं न छोकिरीअ खे ॻिही वेंदियूं, ॻिही। न बाबा साईं, ईअं ठीकु न आहे। न छोकिरी मूं वटां ऐं न आहे वरी मां ज़बरदस्ती करे सघां थो। थोरो मूं ते न वियो। हा, ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।